ये कहानी आहे काठर ऐं हंज पखी ऐं बादशाह जी। जीअं जो बादशाह खे ख़ुशबू जो लॻी वई अतुर जे पाणीअ जी, बादशाह मुलाक़ात करे जीअं ई मोटियो, हंज पखी पाण ॿई रवाना थिया। पर एॾी हिननि में ख़ुशबू हुई जो बादशाह पंहिंजे हौसले खां ॿाहिरि संभाले न पियो सघे। हंज पखी खे चई त मां किरी पवंदो माए, एॾी ख़ुशबू आहे, मुंहिंजो जिस्म मतिलबु बर्दाश्त नथो करे सघे। सो ही लहो हिते, मां लटा मटियां पोइ अॻिते हलूं। हे असुर जो टाइम थी वियो हिते। ही अची लथा हिकु धोबीअ वटि वञी चयनि त ही असांखे लटा वठि, असांखे ॿिया लटा ॾे, असां सुभाणे खणंदासीं अची हिन टाइम खां लटा अॻे सांझीअ। हिन धोबीअ चयो त साईं तव्हां लटा लायो, हिननि खे ॿिया लटा हिन ॾिना। उहे लटा जेका हुया त धोबीअ खे हिननि ॾिना ऐं ही हलिया विया। पर हुननि लटनि में ख़ुशबू एॾी हुई जो हिन धोबीअ चयो त बणाए अहिड़ी ख़ुशबू मां ॾिठी कोन्हे। मां बादशाह जो सुबुह खैरियत जो बि सॾु आहे, हे छो न लटा मां बि पाए वञा भला। त बादशाह जी खैरियत खाई पोइ त धोई रखंदुमि त हे शाम ते अची पाईंदा। हिन धोबीअ इहो इरादो करे साईं हुन बादशाह वारा जेका ख़ुशबूदार अतुर जे पाणीअ सां लटा हुया जेका लॻल गारे वारा, उहे ई पायूं ऐं बादशाह साॻे जी हलियो वियो। वज़ीर नौकरनि जी ख़ुशबू जे हिसाब सां गेट हिकिड़े पासे ॾों हुजे, माण्हू अचनि पिया। बसि हलंदे हलंदे ख़ुशबू सूंघनि त उन धोबीअ मां निकिती। हिन उन महिल वज़ीर जा हथ पॼिया धोबीअ में ऐं मिलियानि की बादशाह खे, त बादशाह चोर तुंहिंजो ही आहे। उन महिल बादशाह हुकुम ॾिनो त जल्दी देरि न कयो। गुल बादशाह हुकुम ॾिनो त हिनखे जेरे गॾा जे ज़मीन में मतिलबु त दफ़न करे छॾियो, जेरे ई, बाक़ी हे न ज़िंदा खपे। हिन चयो छा मसइलो आहे बादशाह सलामत, मूंखे कंहिं हुन ॻाल्हि जी ख़बर न आहे। चई आख़िर छा आहे, जे तूं वाह वॾो गुनाह कयो आहे सो तोखे इहा सज़ा आहे। हिन चयो मूंखे गुनाह ॿुधायो पछाड़ीअ, मां गुनाह कयो अथमि त कहिड़ो कयो अथमि। चई तूं बादशाह जे हवेलीअ में खाट रहियो आहे। हिन चयो न साईं, इहो कूड़ आहे, मां ग़रीब हिकु धोबी माण्हू आहे, मुंहिंजो गुज़र सभु धोबीअ ते आहे। सो ही लटा जेका आहिनि सो ही मूंखे पंहिंजा न आहिनि। ही लटनि में जे ख़ुशबू लॻियल त आईने ते पकतो आहे त इहे लटा मुंहिंजा न आहिनि। हिकिड़ो ॿियो मौत धोअण रखी वियो। मां हिन ख़ुशबूअ जी लालच ते ही लटा पाए बादशाह जी खैरियत ते आयो आहियां। ही लटा मुंहिंजा न आहिनि। बादशाह हिन जी ज़बान ते हुन वांगुरु यकीन कयो ऐं चई त उहो केरु आहे, तूं सुञाणींदे? चई हुन चयो आहे त कल्ह शाम ते मां हितो लटा खणी ईंदुमि, सो जीअं आयो त मां तव्हांखे ॾसींदुमि, उहो आहे तव्हांजो चोर, मां न आहियां। बादशाह हिन जा पंहिंजा साड़का गॾे ॾिना, जेका ॿ टे पहलवान अहिड़ा हुया जीअं हू अचे त हुनखे क़ैद करे सघनि। सयाणे ही हिन अहिड़ी जॻह ते लिकाए विहारिया धोबीअ। हो बि घुमी फिरी शाम ते इरादो हुयो त अॼु मुलाक़ात करण ते हिन जी दग तो लटा साॻे तो जी लथो हुन हंज पखीअ तो। हिन वञी धोबीअ को लटा वता घुरिया। चई मोरा लटा ॾे हवाल। चई हा लटा तयार आहिनि। इन साइड ते वञी हुननि खे इशारो कयो त इहो त उहो हमरा। हुननि देरी न कईसीं, हुन ते कड़ो हयनि बादशाह सलामत खे, कड़े में करे वेही रहिया। हाणे बादशाह सलामत खे चवनि तूं असांजो ॾोही आहे, सो हिनखे अॻुवाह कयूं। बादशाह हलिया विया। हंज पखीअ खे ख़बर पई त यार त हीअं मसइले सां अॻुवाह थी वियो। सो हाणे बादशाह सिधा नौकर खणी अची हुन बादशाह गुल बादशाह बादशाह खे पेश कयुनि। बादशाह खे चयुनि त हीअ आहे, हिनखे असां लटा घुरंदे धोबीअ को ॾिठोसीं ऐं धोबीअ बि चयो त हे ई आहे। गुल बादशाह त उन महिल ऑर्डर ॾिनो त हिनखे बादशाह खे फांसीअ चढ़ायो ऐं हिनखे पथर सां चुट कयो, हिनखे सज़ा ॾियो। हाणे हिनजे ॿधण जी तयारी थी वई। पर अॻे कानून हुयो हिकिड़ो त जेको बि आख़िरी वसियत पुछा कंदी आहे, सो उन हिसाब सां हिन चयो त मां फलाणे मुल्क जो बादशाह आहियां, सो मुंहिंजी आख़िरी वसियत इहा ई आहे त मूंखे हिन वण ते इजाज़त ॾियो त मां चढ़ी ऐं पंहिंजे मुल्क जो वणनि जी दीदार कयां, पोइ भले मूंखे मारियो वञे। पर हो उन मथां अॻे ई हंज पखी फिरियो पिए त यार काथो वारो ॾे त मां चंबर न खणी यार खे बचायां। हे हुन मथां फिरे पियो। हिन इहा ई टहला कई त बचण जी, त मां मथे चढ़ंदुमि त हितो मां हलियो वेंदोमान। त हिनखे नौकरनि वज़ीरनि चयो साईं ही जेको हेॾी वॾी दीवार टपी पियो अचे, ज़रूरु हिन में कुझु आहे, न त इंसान वस जी ॻाल्हि न आहे। पर बादशाह
गुल बादशाह फुकुर में अची वियो चई हे हितो मुंहिंजे इलाइक़े में हाणे वञी के थो ॾेखारे, हो त राति जे टाइम में अलाए कीअं पियो हलियो वञे। ही फुकुर में हुयो ऐं हिन खे इहो ऑर्डर गुल बादशाह ॾिनो त भले हिन खे हथ कढो त इहो वणनि जो दीदार करे पंहिंजे मुल्क जा। हिन खे जीअं ठर ॾिननि हीअ से मथे चोटीअ ते चढ़ी बीठो त यार चयो त हाणे त मोरो यार मथे आयो आहे। हुन देरी न कई, हंज पखे हुनखे चंबा विधियूं, यार खे खयूं हलियो वियो हुन पंहिंजे बादशाहीअ में। सियाणे बादशाहीअ में अची पुॻो यार जा साईं, पोयूं हुन सां वाइदा इक़रार थियल हुया। सो हाणे कीअं मसइलो थिए साईं, हाणे हे हंज पखी हिन यार खे चयो त यार हाणे ॻाल्हि ॿुध मुंहिंजी, अगरि जे शहज़ादी तुंहिंजी थिए त तूं पाण सां रहाएसि, जे ओॾनि जी थिए त हिते किसे खे ख़तमु कर, तूं सुकून जी ज़िंदगी गुज़ार। हिन या हंज पखी जी सलाह ॿुधी कि अॼु राति मां वेंदोमांसि, बसि हा न जी वणंदी वठंदोमांसि, जेकॾहिं मुंहिंजी थिए त मां खई वेंदोमांसि, जे मालिक जी थिए त बसि मां वेंदोमांसि ई न। हाणे सॼे मुल्क में ख़बर पइजी वई आहे। हे ॿई विया साॻे हंधि, वञी साॻी मुंगी टिकी करणी, ही टपियो वञी मिलियो शहज़ादीअ सां। शहज़ादी खे चयईं जे मुंहिंजी थिए त मां तुंहिंजे लाइ हाज़िर आहियां, जे माइटनि जी थिए त अॼु खां पोइ मां न ईंदुमि। हुन चयो जेको कुझु बि आहे तूं ई आहे, हिते मुंहिंजो छा रखियो आहे, जाॾे तूं ताॾे मां। साईं हिननि जेका लटा कपिड़ा हिन खे जेको खइणो हो सो हिन खयो, शहज़ादी ऐं बादशाह सां हली वई। साईं बादशाह सिधो हलंदा हलंदा वञनि पिया, पर थधी हीर पे लॻे ऐं सफ़ा सीउ पियो वठे, सियारे जी राति हुजे सफ़ा। हाणे जॾहिं शहज़ादी महल खां ॿाहिरि निकिती न हुई, उनखे ज़ोरीअ सीउ वठी वियो। हिन चयो त शहज़ादे बादशाह खे चयो त मां अॻिते न हली सघंदसि, मूंखे भाउ काथों हथु करे ॾे, हथ पेर सेकियां, न त मूंखे सीउ वठी वियो आहे, सर्दी वठी वई आहे, मां अॻिते न हली सघंदुमि। हिन चयो त हंज पखीअ खे तूं हिते लाहे असांखे, त पोइ भला काथों टल कयूं, बाहि सां हथ पेर सेकियूं, पोइ अॻिते हलूं था। हाणे साईं ही लाथई हिननि खे ऐं हाणे चवंदा हाणे टांडो बाहि लाइ केरु खणण वञे, जेको असांखे आणे ॾे ऐं असां हथ पेर सेके ऐं अॻिते पोइ हलूं। हाणे साईं बादशाह सलामत पियो वञे त हूअ हंज पखी ऐं हो था रहनि त कीअं मसइलो थिए पियो। पोइ हिन चयो त शहज़ादीअ चयो त बादशाह सलामत खे तूं न वञ, हिन हंज पखी खे मोकिल ॾे। हंज पखी चयो सही आहे, मां वञा थो, तव्हां हिते वेहो। तिन्हनि लाइ टांडो ॻोल्हण हंज पखी रवानो थी पियो। हलंदो हलंदो हीअं वञे पियो, ॾिठईं त बणा हिकु मवाली हुको पियो छिके, ताज़ो टांडो विधियूं वेठो आहे, सो हुके जी तयारीअ में लॻो पियो आहे। हे जीअं हंज पखी वियो तीअं वञी चंबा विझी बुंडीअ में ऐं बुंडी दुखियल खयईं खणी। साईं बुंडी जो दुखियल खयईं त हाणे साईं हवा हिते ऐं बुंडी ॿरी हीअं हवा जे लोॾंदे हेॾे होॾे हंज पखीअ जा ही पर सड़ी विया, हुननि वटि न पुॼी सघियो। कुझु मंज़िल पोइते हुयो त ही किरी पियो। साईं ही त किरी पियो, हाणे हो हिन जी इंतज़ार में वेठा आहिनि, हंज पखीअ जे इंतज़ार में वेठा आहिनि। हिन वरी चयो शहज़ादीअ खे तूं हिते बीह, त मां थोरो अॻिते ॾिसां त हंज पखी काथों थो अचे, कीअं आहे मसइलो, त पोइ का वसूं आहे त भला मां बि टला कयां, तूं हिते वेह। बादशाह बि अॻिते टे विखूं हलियो, हीअं हलियो वियो त उन जंगल में हिकु बादशाह ॿियो टपियो अचे। ॾिठईं त भणा जंगल में अलाए कहिड़ी शइ ॿरे थी पई, पर हाणे हे हैरान थी वियो बादशाह सलामत, नौकर चाकर खे मोकिलियईं त ॾिसी अचो अंदरि आहे छा इहो जेको ॿरे थो पियो। हे जो विया पर उहा शहज़ादीअ जो हुस्न पियो ॿरे, जंहिंखे ख़बर नौकर ॾिसी वरितो त साईं शहज़ादी आहे, हिकिड़ी ख़ूबसूरत औरत आहे, इहा उन जी झलकार पई ॿरे। हे साईं हलियो वियो सिधो संहों वञी उन शहज़ादीअ खे चयईं त हुननि चयो नौकरनि खे चकर चयुनि त बादशाह त वञो हिन शहज़ादी खे खणी अचो। हे साईं नौकर आया, अचे हिन शहज़ादीअ खे खयुनि, हे खयूं साईं शहज़ादीअ खे हलिया विया। हो होॾो यार हंज पखी जी जाचा में अॻिते बादशाह सलामत वियो, का शइ न लथी, साॻी जॻह ते मोटी वियो त कारी वारा कख। शहज़ादी बि वई हली, हंज पखी वियो हलियो, यार उते सफ़ा फासी वियो। हेॾो बि दरिया, हेॾो बि विच ते ॿेटाड़ी हुजे, न रस्ते जी न बादशाह हुन वांगुरु लिबासनि में घुमण वारो, घोड़नि में घुमण वारो, हुन दुनिया जी ख़बर न पई।
हे साईं हाणे काॾे वञे। साईं सुबुह ते वञी हे रवानो थी पियो दरिया तां हिकिड़ी बुंडी वठी ऐं लुड़ी पियो उन ते हलंदे हलंदे ही साणो थी वियो ही बीहों थी वियो। हे बुंडी वञी कंहिं वाह में फाथो नार में। अॻे से नार हकलींदा हा छुॾनि जे हिसाब सां पाणीअ ते अची ही नार हिकिड़े में फाथो। हारी जो ॾिठो त भला नार बंदि थी विया। डुक डुक वञी वियो त बादशाह सलामत खे वञी चई त इंसान हिन खे हौसले में न हुयो। हिन खे होश में आंदई ऐं हिन खां पुछा कईं त तूं केरु आहे। त हाणे बादशाह सलामत खे इहो ई दिलि में पियो हले त हंज पखी बि बेवफ़ाई करे हो त शहज़ादी बि बेवफ़ाई करे वई। ॿिन्हिनि मूंखे रोले छॾियो। हिन चयो त मुंहिंजो केर ई कोन्हे को, मां हिकु ईअं आहियां बसि ख़ुदकशी पियो करणु चाहियां पर बची वियो आहियां। अॼु खां वठी बसि मां तोसां गॾु आहियां, तो जहिड़ो ई आहियां। चई ॿियो मुंहिंजो को बि कमु कोन्हे, मां हारी माण्हू आहे, सिर्फ़ु मुंहिंजो ही वाह आहे तोखे हलाइणो आहे। साईं हाणे नार ही शुरू थी वियो, नार ते यार रहे पियो। हिन हिकु तोतो धारियो, हिन तोते जी मालिकी करणु लॻी ऐं साईं हू बि हंज पखी बि हाणे पर सड़ी आहे जेको मेवात खाईंदो सो तिॾूं माकोड़नि ते गुज़र हुनजो हलियो पिए। ऐं शहज़ादी हितां खजी वई जीअं बादशाह वटि। उन बादशाह खे हिन चयो त 6 महीना मूंखे टाइम ॾे, जो त मां जहिड़ो जाॻंदो मुड़ुसु फिटी करे आहियां। जे उहो 6 महीननि में मुंहिंजी संभाल न लधई त मां तुंहिंजी आहियां, जे संभाल लधे त मां वरी बि उन जी आहियां। हिन बादशाह चयो त भला हाणे 6 महीना वॾा न आहिनि गुज़री वेंदा। हिन बादशाह सलामत हिन खे टाइम ॾिनो ऐं हिन बि शहज़ादी अहिड़ो कमु कयो, मथे जॻह एॾी ठाराए छॾी जिथे मेवात हर सूफ़ नारगियूं या कुझु अहिड़ी शयूं बि हुनखे पखियुनि पाड़नि खे विझंदी पई अन्न वग़ैरह। हिन पंहिंजे हिसाब सां लॻी वई ऐं हुन तोतो धारण चालू कयो ऐं ही हंज पखी बि तिॾूं माकोड़नि ते मिड़ई टेम करे पियो वेठो। हाणे साईं वठ बादशाह खे त बादशाह तोतो तैयार करे जंहिं महिल बीठो नार वारे, सो हिन बादशाह सलामत चयुसि त मुंहिंजो हेॾे आरे पारे हंज पखी हिकु दोस्त हुयो, सो वियो हीअं टांडो खणणु सॼी ॻाल्हि करे ॿुधाईंसि चई हाणे इहो मूंखे ॻोल्हा करे ॾे त किथे आहे। हीअ से तोतो वियो जाचा में हलंदो 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 हिरी वञी कंहिं जंगल में ॾिठई त पाण हेड़े आरे पारे ही आहे पर कोड़ो लॻो पियो आहे, का शइ न आहे। हिन खे अची भर में वेठो, अची हिन को हाल वाल वतई त तूं केरु आहे ऐं छा आहे तुंहिंजी हाल हीअं किथे आहे। ऐं हंज पखी बि सारी हक़ीक़त करे ॿुधाईंसि त ही मसइलो हीअं हुयो। बादशाह सलामत खे सी वरितो, मां टांडे लाइ वियुमि, ही टांडे में बाहि दुखी ही मुंहिंजा खंभ सड़ी विया। हिन बि चयो त बाक़ी यार मुंहिंजो अलाए काॾे हो, जा शहज़ादी अलाए काॾे वई। हंज पखी चयुसि मां अहिड़नि हालनि में अञा ताईं मुंहिंजा ही हाल लॻा पिया आहिनि। हुन तोते चयुसि शहज़ादीअ जी ख़बर न आहे, बाक़ी तुम्हारो यार मूं सां वता ऐं मां बि उन जो आहियां, मुंहिंजो बि दोस्त आहे, मूंखे पालियो आहे उन वठां। चई उन खे तूं मुंहिंजो पैगाम ॾे त मां हीअं लॻो पियो आहियां, हाणे मूं में उहा वसियत न आहे रही जो सुभाणे हिन जी मां मालिकी करे सघां। हीअ साईं हलंदो हलंदो वञी साॻियो ई तोते वञी हवाले कयो त हेड़े आरे पारे हीअं ॾिसी आयुमि तुम्हारो यार हिन हाल में हिन कम सां थी वियो ईअं। हिन जो अरे यार त मूंसां वॾी वफ़ाई कई, पर हिन चयुसि हाणे तूं तोता हिकु मूं ते महिरबानी कर, इन खे मेवात पुॼाए। हाणे हलंदे हलंदे हाणे हिन खे मेवात तारीख़ वठी ॾींदो तोते खे, तेतो वञी मेवात पुॼाईंदो उन खे हंज पखीअ खे। ऐं हंज पखी बि अची तैयार थियो। कुझु परड़ा खोड़े कुझु हुत वेह पियो कुझु उॾण भरकण जेतिरो थियो। हली हली वञी यार वटि पुॻो अचे, यार ॿई मिलिया हंज पखी बादशाह नार वारे वटि। सो हाणे बादशाह त हू कोन रहियो पर ग़रीब हिकु नार वारो रहियो। हाणे नार वारो बादशाह सम्झी नी पोइ उन वटि अची हिन वरी मालिकी हंज पखी जी अची करणु लॻो ऐं वरी तोते खे ऑर्डर ॾिनी त हेड़े आरे पारे मुंहिंजी ज़ाल अथई, इहा जाचा करे अचु। साईं हाणे हे हलंदो हलंदो तोतो पुछाईंदो गुछाईंदो ऐं वते पोइ ॾिसंदो मुल्क में त हुन शहज़ादीअ जो इहो ई साॻियो कमु हले पियो वेठो
त हर जानवर हर पखीअ खे दाणो वग़ैरह की हो नारगीअ शौक़ीन को सूफ़ जो त हुनखे सभु शइ उते मिले पई हुनखे। मलात ते मथे जॻह ठाराए छॾियईं अहिड़ी। हलंदे हलंदे वञी ही बि तोतो बि अची उन मलात ते लथो त ॾिठईं त अहिड़ा आरे पारे तो हीअ ई आहे शहज़ादी। ऐं ही बि अची ॾिसण में बीठो वञे त हुन शहज़ादीअ बि शकी त भला ही नओं तोतो आयो आहे, न खाए थो न पीए थो, रुॻो मूंखे ॾिसे थो पियो। ही वेझो वञी तोते को पुछा के तूं ओपरो थो लॻे, ॾे हवाल। त तोते चयसि त तुंहिंजी ई जाचा में मां निकितो आहियां, हीअं बादशाह हमरा मोकिलियो मूंखे, सो उहा तूं ई आहे, मूंखे ॿी नज़र ई कंदी अचे। जीअं वाकई बि सॼी तोते ॻाल्हि करे ॿुधाए, जीअं वाकई इहो मुंहिंजो आई आहे मुड़ुसु, पर चवीसि त बाक़ी मुंहिंजे हिन में रहिया त शादीअ में 3 ॾींहं। 3 ॾींहंनि में जे मुंहिंजी मालिकी करे त सही आहे, न त 3 ॾींहं मूंखे विञाए वेहंदो। हिन देरी न कई, तोते वञी हवाल कयो नार वारे बादशाह सां त तुंहिंजी ज़ाल बादशाह वटि क़ैद आहे। सो हाणे बादशाह चए थो त मालिकी जे थियसि त उनखे ॾींदो, न त पोइ 3 ॾींहं ते हू बादशाह सां शादी कंदी। हिते साईं हंज पखी बि सफ़ा तैयार थी ईअं ठकाव पियो खंभनि मां कढे परनि मां, चईं ॾे हवाल। चईं को मसलो ई न, हाणे मां सफ़ा दुरुस्त लॻो पियो आहियां, जीअं वणे तीअं थी सघे थो। हिन देरी न कई साईं, तोतो अचियुसि देरी न करे शहज़ादी खे चयो त बसि श्याम हिन महिमान आहियां मां। हिन में देरी न कई, उन महिल ई हंज पखी ते चढ़ी ऐं सिधो उन बादशाह वटि वियो त उन बादशाह सां इज़त ऐं एतराम सां मिलियो हाली। बादशाह खे चईं त हेड़े आरे पारे हीअं मुंहिंजी घर वारी गुम थी वई आहे, सो तो वटि ॾस पियो आहे, जे आहे त ॾे, जे न आहे त भले वाह तुंहिंजी मर्ज़ी, पर आहे त ॾे। हाणे हिन बादशाह चयो त अहिड़े आरे पारे वाकई मूं वटि आहे हिन बासकी, पर मां तुंहिंजी वॻे तूं शादी करे छॾी आहे, पर मां शादी तोखे कराए पोइ तो ॾींहुं मोकिलींदुमि घोटु कुंवार बणाए। हिनखे बादशाह सलामत साईं हाणे धूल धमामनि सां हिन जी शादी जो प्रोग्राम ॾींहं ॿधाए छॾिया साईं। हाणे बादशाह सलामत खे हीअ शहज़ादी वणी वई, हिन ते मस्तु थी पियो हू, चई हाणे कहिड़ी तरीक़े सां बि ही घोटु माराए छॾियां त पोइ उहे हिन जा कोले जा 3 ॾींहं रहिया आहिनि, पोइ इहे पूरा थींदा, इहा शादी मूंसां कंदी। हिन वज़ीर सां इहो प्रोग्राम ॿधो पिए त इते ही तोतो ॿुधी सॼो हवाल त हीअ प्लानिंग हले थी, अची यार खे हवाल कीअं त सभु भली ये तुंहिंजी शादी न, पर तुंहिंजी बर्बादी जी तारीख़ूं भॼंदी पयूं। बादशाह पंहिंजे नौकरनि ऐं वज़ीरनि खे हुकुम ॾेई छॾियो आहे त हिनखे मारियो, शहज़ादी सां मां शादी कंदुमि। हाणे साईं हंज पखीअ खे चई त ॾे हवाल, तीअं वरी तोते खे देरी न किन मोकिलियुनि त वञी शहज़ादी खे चयो त मथे महला ते चढ़ी बीहे, तो वज़ीर जी दुश्मनी था कनि, सो मुड़ुस जे बचाइणो ते त महल तैयार थी वे, मथे त हलिया हलो। हाणे न देरी न कई, तोते वञी जापो ॾिनो साईं, हूअ बि वञी चढ़ी मथे महलात ते पुगी त हेॾो हंज पखी बादशाह बि हुनखे झड़पायूं कयूं हथा वञी, तोतो शहज़ादी ऐं हंज पखी ऐं बादशाह इहे उॾिया हलिया विया। हीअ बि वज़ीर जो नौकर चाकर जाचा कनि, न शहज़ादी न बादशाह, हिन जो ॾिठनि न बणा बादशाह शहज़ादी खयूं उॾियो वञे थो पियो। हे साईं झल बणा जी हाणे सॼी मुंहिंजी हुन इज़त वई हली, शहज़ादी बि वई हली, बादशाह बि कुझु कोन थियो, हिनखे कुझु ई कोन हथ आयो। हीअ वञी सिधो पंहिंजे मुल्क निकिता, उते बादशाहीअ ते साईं देरी न कयनि, उते साईं बादशाह ज़ादी ऐं बादशाह निकाह पाण में करे धूल धमामनि सां शादी करे ऐं वेही रहिया, ऐं असांखे बि सॼी हुन सां बि वियासीं। हीअ कहाणी हिते पूरी थी वई। बादशाह ऐं शहज़ादीअ जो मिलाप थी वियो, पर ॾुख ॾाढा ॾिठनि। जीअं त तव्हांखे हीअ असांजे सिंध सलामत चैनल ते आया हो त हिनखे सब्सक्राइब कजो ऐं